अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं पारस फातमाली ए मां 2 क्लास में पढ़ंदी आहियां। हे मुंहिंजी पहिरीं वीडियो आहे। हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदुसि जेकॾहिं तव्हांजी फाइल खे कोड लॻल आहे त उन फाइल खे तव्हां बिना कोड जे कीअं खोले सघो था। हाणे वीडियो खे स्टार्ट करूं था। मां हिते हिन फाइल खे ओपन कयां थी। हिनखे हिते कोड लॻल आहे, तंहिं करे नथो खुले। हिते तव्हांजी डेटा भले बंदि हुजे। हाणे तव्हां ब्राउज़र खोलियो। हिते तव्हां ही लिखो। हाणे फाइल खुली वई आहे। हिते तव्हां कुछ भी हलाए सघो था। हिते ऑडियो भी हले थी। ही हुई मुंहिंजी वीडियो। उम्मीद आहे तव्हांखे पसंद आई हूंदी। अल्लाह हाफ़िज़।